तव्हां ॾिसी रहिया आहियो सन टीवी न्यूज़। झंडोमरी जे प्यारुनि थाणे में SHO अलन खान अब्बासी पारां प्यारुनि थाणे में SHO लाइ ठाहिरायल ऑफिस जो SSP टंडो लयार सलीम शाह ऐं DC टंडो लयार नूर मुस्तफ़ा लिगारी पारां इफ़्तिताह कयो। इफ़्तिताही तक़रीब में आयल इलाइक़े जो मोज़िज़ अयूब ख़ान लाशारी, DSP झंडोमरी, मशाकोती उमरसांद सुल्तानाबाद डासोड़ी जा SHOs ऐं झंडोमरी सहाफ़ियनि पारां शिरकत थी। आयल महिमाननि रबिन पटी कटे दुआ घुरी। SHO प्यारुनि अलन खान अब्बासी खे संदुसि कयल कारकर्दगी ते शाबासूं ॾिनियूं ऐं संदुसि कयल कम खे साराहे हो। SSP सैयद सलीम शाह सन टीवी जी टीम सां ॻाल्हाईंदे चयो त असां पंहिंजनि फ़र्ज़नि में इहो शामिलु कयूं था त थाणो बि हिकु SHO जो ॿियो घरु आहे। जे घर खे संभालींदो त उन इलाइक़े जी आवाम सकून सां रही सघंदी। DC टंडो लयार नूर मुस्तफ़ा लिगारी सन टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त असां ते फ़र्ज़ु शामिलु आहे त सिंध हुकूमत पारां ॾिनल स्कीमनि जी मालिकी कयूं। सन टीवी न्यूज़ ऐं संदुसि टीम।